नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी खां ख़बर ॾींदा हलूं त DGISPR भारतीय आर्मी चीफ जो आज़ाद कश्मीर में 3 मुबीना कैंप तबाह करण जी दावा मायूसी कंदड़ करार ॾेई छॾियो आहे। ट्वीट ते जारी कयल पैगाम में DGISPR मेजर जनरल आसिफ गफूर चयो है त भारतीय आर्मी चीफ हिकु ज़िम्मेदार उहिदे ते मुक़रर आहे। आज़ाद कश्मीर में 3 मुबीना कैंपनि खे निशानो बणाइण जी दावा मायूसी कंदड़ आहे। ते का बि कैंप नाहे त कार्रवाई कीअं थींदी। पाकिस्तान में भारतीय सिफारतखानो कंहिं बि परॾे सिफारतकार ऐं मीडिया सां गॾु दौरो करे इन दावा खे साबित करे ॾेखारे। DGISPR चयो है त पलोमा वाक़े खां पोइ भारतीय सीनियर अस्करी क़यादत मुसलसल अहिड़ा कूड़ा दावा करे रही है जेका ख़ते जे अमन जे लाइ ख़तरो है। भारतीय फ़ौज तरफ़ां अहिड़ो कूड़ो दावा दाख़िली फ़ाइदे जे लाइ कया पिया वञनि जेके पेशवाराना अस्करी इख़लाक़ात जे मुनाफ़ी है। वाज़ेह रहे त गुज़िरियल ॾींहुं भारतीय फ़ौज आज़ाद कश्मीर में दहशतगर्दी जी कैंप खे तबाह करण जी दावा कई, पर पाक फ़ौज भारत जी इहा दावा रद्द करे छॾी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।